या तो हुक्मरान जेके आया उन्हनि त भिंगू कयूं मुल्क जो टांटो फिटायो पर जेको हिन हुकूमत फिटायो अहिड़ो केरु कोन होटल ते वेठा हूंदा घरनि में बनियुनि में पोइ कचहरियूं वेठा कंदा मुल्हनि मुल्क जो कारो मुंहुं करे छॾियो था मुल्हनि मुल्क जो कारो मुंहुं करे छॾियो मुल्हनि खे तव्हां हुकूमत ॾिनी कॾहिं मुल्क तव्हां ॾिनो कॾहिं तव्हां मुल्क मोहम्मद अली जना खे ॾिनो पोइ लियाकत अली खान पोइ कायदा पोइ सिकंदर मिर्ज़ा पोइ अयूब खान पोइ याया खान पोइ जुल्फ़िकार अली भुट्टो पोइ ज़िया पोइ बेनज़ीर पोइ नवाज़ शरीफ पोइ वरी ॿियो दफ़ो बेनज़ीर वरी ॿियो दफ़ो नवाज़ शरीफ पोइ वरी परवेज़ पोइ ज़रदारी पोइ इहो गीलानी पोइ इहो इमरान हिननि में मौलवी ऐं मुला आहिनि घणा हिकिड़ो ई कोन्हे को जिन खे तव्हां ॾिनो आहे सभु मिस्टर आहिनि मुल्लो हिकिड़ो ई कोन्हे असां मुल्क फिटायूं की असांखे मिलियो ई कोन्हे को असांखे अॼु जेतिरी तव्हां मैयत ॾिना पोइ असां कारोबार कयो हूंदो त मैयत जो कयो आहे जीअरो त पोइ असांखे हथ रखणु ई हूंदो मुल्हनि मुल्क जो ॾाढो फिटाई सभिनी मुल्क जा तव्हांजा धाड़ आया कारोबार कयो पर हीउ जेको भोलड़ो आयो न मदीने जी रियासत मदीने जी रियासत छा इमरान खान छा मदीने जी रियासत अरे सदके सदके शादी के यहूदियन में मदीने जी रियासत है वो यहूदियन बजी वही वरी बी पर नहीं रहे मकान उहा भी बजी वही वो बर्तानिया में वही किताब लगी तो ये वडो ने भागो आने जी पीछे पोया है वरी बी पर नहीं बुशरा बीबी जेके खाब में मलाइकन चयो त इमरान सां वञी शादी कर मलाइका बगे चरिया हुआ बुशरा बीबी के मलाइकन चयो त इमरान हाणे बुशरा रोए पई चेती अदी इमरान खान मोजा ओ मैं जे दूध लथण वांगुर आहे हाणे साईं कायम अली शाह 100 खां टपल वो कायम अली शाह चवे तो जॾहिं आउं प्राइमरी पढ़ंदो त कॾहिं इमरान खान क्रिकेटर रहंदो हाणे मूंखे ॿुधाए त इमरान खान जी उमिरि घणी हुई माना घटि में घटि 115 120 सालनि जी उमिरि आहे हाणे ॿुधायो इहो माण्हू आहे या यादो तुमाजो जा हिन ईंदे शर्त
चाबी ॾींदा थी कुर्बानी जो छेलो नंढो वठी उनखे चाबी ॾींदा आहिनि त खसी थिए जीअं कुर्बानी जे छेले खे चाबी मिलंदी आहे हारी ढंगे खे चाबी हणंदा आहिनि तीअं हिन हुकूमत में नेब वारनि नून लीग ऐं पीपीए खे ॾिनी आहे चाबी हाणे सभई लो नवाज शरीफ शहबाज हमज़ो मरियम नवाज कैप्टन सफदर फलाना हड़ांदर हाणे नून लीग जो हेॾो अखियूं निकिरी पियो इहे बि विया पीपीआरनि जे केसनि जा वॾा फाइल ठहिया पिया आहिनि हा गर्दारी केसनि में फिरियाला केसनि में तकरी दर्जी में दुरानी उज़ैर फलाना सभु झलिया पिया आहिनि को बि माण्हू मैदान नथो वठे सभिनी जे